अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 26 फरवरी 2026 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। बलूचिस्तान ऐं सिंध में रियासती जबर जारी, वधीक हिकु बलोच नौजवान खंभिजी वियो। कराची में CTD हथां क़तल थियल बलोच नौजवान जे क़तल ख़िलाफ़ एहतजाजी धरणो। सिंध वासियुनि तकरारी बयान रद्द करे छॾिया, गवर्नर खे फौरी तौरु हटाइण जो मुतालबो, एहतजाजी तहरीक जो चिताव। लाइब्रेरी ॾियो, सूबेदेरे में शागिर्द रस्तनि ते निकिरी आया, एहतजाजी मुज़ाहिरो ऐं बुख हड़ताल। लाड़काणे में जसकम जो सफ़ाई लाइ एहतजाज। डॉक्टरनि जी ग़फ़लत, जाखोड़ी किरदारु ज़ुबैदा गांगरो खां हयाती खसे वरिती। दादू भरिसां ॻोठ ख़ाली कराइण जी कोशिश, मुतासिरनि जो एहतजाज। ख़ानपुर महर में क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मुज़ाहिरो। सरहाड़ी में बदमनी, चइनि दुकाननि मां चोरी, पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ के बि क़दम न खयां। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध ऐं बलूचिस्तान में रियासती जबर जारी आहे। अञा ताईं क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ ऑपरेशन बंदि थी न सघियो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां क़ौमी कारकुननि खे खंभे गुम कयो वञे थो। सेवण वारे इलाइक़े मां खंभे गुम कयल जीए सिंध मुतहदा मुहाज़ जो अॻवान हामिद भुट्टो अञा ताईं बाज़ियाब थी नाहे सघियो, जॾहिं त सिंध सभा पारां मुतालबो कयो वियो आहे त फौरी तौर ते हामिद भुट्टो खे आज़ादु कयो वञे। बलूचिस्तान में पिणु जबरी तौरु खंभे गुम करण वारो सिलसिलो जारी आहे। वधीक हिकु बलोच शागिर्द खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। पाकिस्तान जे गादी वारे हंधि इस्लामाबाद में तालीम पिराईंदड़ बलूचिस्तान सां वास्तो रखंदड़ शागिर्द नबील अरमान खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। शागिर्दनि जो चवणु आहे त बलूचिस्तान समेत सॼे मुल्क में बलोच शागिर्दनि ख़िलाफ़ कार्रवाइनि जो सिलसिलो केतिरनि सालनि खां जारी आहे। पंजाब ऐं वफ़ाक़ी दारुल हुकूमत में तालीम हासिलु कंदड़ केतिरा ई शागिर्द जबरी तौरु खंभिजी चुका आहिनि। केतिरा ई शागिर्द अञा ताईं आज़ादु थी नाहिनि सघिया। गुज़िरियल साल सईद बलोच जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ क़ाइद आज़म यूनिवर्सिटी में केतिरनि ई ॾींहंनि ताईं एहतजाजी धरणो जारी रखियो वियो। अञा ताईं सईद बलोच जो बि को पतो पइजी नाहे सघियो। शागिर्द तनज़ीमनि पारां मुतालबो कयो वियो आहे त नबील अरमान खे फौरी तौरु आज़ादु करायो वञे। यादि रहे त कोयटा में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतजाजी कैंप क़ाइमु आहे, जिते एहतजाज कयो पियो वञे। एहतजाज जी अॻुवाणी कंदड़ नसरुल्ला बलोच जो चवणु आहे त बलूचिस्तान मां जबरी गुमशुदगियूं ख़तमु थियण जो नालो ई न पियूं वठनि। हुन मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जबरी गुमशुदगियुनि वारो सिलसिलो बंदि कयो वञे। कराची में CTD जी तहवील में क़तल थियल बलोच नौजवान जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो, जॾहिं त नौजवान हमदान बलोच जी जनाज़ी निमाज़ कराची में अदा कई वई। कराची पुलिस ऐं CTD जी वॾी नफ़री पिणु मौजूदु रही। उन मौक़े ते एहतजाजी धरणो पिणु हंयो वियो। क़तल थियल हमदान बलोच पारां क़तल वारे वाक़े ख़िलाफ़ दरख़्वास्त पिणु दाख़िल कराई वई आहे। हमदान बलोच ऐं ॿियनि नौजवाननि जे क़तल ख़िलाफ़ एहतजाजी धरणो हंयो वियो हो। बलोच यकजहती कमेटी पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त शहीद हमदान बलोच जे आख़िरी रस्मनि जे मौक़े ते पिणु वॾी नफ़री मौजूदु हुई, जिन वारसनि खे हिरासत करण जी कोशिश कई। क़तल थियल नौजवान जो लाश वारसनि हवाले करण खां बि इनकार कयो वियो हो, जेका ज़ुल्म जी इंतिहा आहे।
सिंध जे सियासी समाजी धुरियुनि पारां गवर्नर सिंध जे तकरारी बयाननि खे रद्द कयो वियो आहे। मुतालबो कयो वियो आहे त फौरी तौर ते सिंध जे गवर्नर खे हटायो वञे। कंहिं अहिड़े माण्हू खे गवर्नर मुक़ररु कयो वञे जेको सिंध दुश्मन न हुजे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंध 5000 सालनि खां हिकु आहे। हिकिड़ो वतन, हिकिड़ी वहदत आहे, हिकिड़ी तारीख़ी हैसियत आहे। सिंध जी वहदत ते हमिलो बर्दाश्त न कंदासीं। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त उर्दू ॻाल्हाईंदड़ मुहब वतन ऐं सिंध जो हिसो आहिनि, पर MQM चाहे थी त उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंध समेत पंजाबी, पश्तून, बलोच, सराइकी ऐं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हुनि सां न जुड़ी सघनि, जंहिं करे हमेशह नफ़रत जी सियासत कई वञे थी। अयाज़ लतीफ़ पली जे पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त MQM हज़ारे मासूम माण्हुनि जी कातिल आहे। हुननि सभ खां वधीक उर्दू ॻाल्हाईंदड़ माहिरनि जूं झोलियूं ख़ाली कयूं आहिनि। हुननि नौजवाननि खे किताबनि बदिरां हथियार ॾिना, उनजे मुहज़ब सुञाणप बणाइण बदिरां कन कटा, लंगड़ा ऐं काणा वारा नाला ॾिना। MQM जी एजेंडा नफ़रत ऐं हथियार रही आहे। हिननि सदाईं यकजहती ऐं भाईचारे खे नुक़सानु ॾिनो आहे। उहे दहशतगर्द ॿीहर सूबे जी ॻाल्हि करे नफ़रत पखेड़े रहिया आहिनि। MQM इलेक्शन वेझी ॾिसी सिंध टोड़ण जा बयान ॾींदी आहे। दहशतगर्द ॿीहर सूबे जी ॻाल्हि करे नफ़रत पखेड़े रहिया आहिनि। पीपल्स पार्टी सिंध कार्ड खेॾी माल मेड़ींदी आहे। ॿई हिक ॿिए जूं ॿी टीम आहिनि। ॿिन्ही सिंध जी दौलत खे लूटे ॿाहिरि मुल्कनि में पंहिंजूं मिल्कियतूं ठाहियूं आहिनि। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त जेके धार सूबे जूं नापाक साज़िशूं ऐं दाहूं करे रहिया आहिनि, उहे मुल्क जा, सिंध जा ऐं अवाम जा सॼण नथा थी सघनि। आलमी साम्राजी इस्टेब्लिशमेंट पाकिस्तान खे टोड़णु चाहे थी ऐं नओं इसराइल ठाहे हिन ख़िते खे जंग जी बाहि में उछलाइणु चाहे थी। नए सूबे जी ॻाल्हि कंदड़ उन आलमी साम्राजी मनसूबे ते कमु करे रहिया आहिनि। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त कराची सिंध आहे। कराची खे सिंध खां अलॻि करण वारो मुल्क दुश्मन राग बंदि कयो वञे। जीअं लाहौर पंजाब आहे, कोयटा बलूचिस्तान आहे, पिशावर ख़ैबर पख्तूनख्वा आहे, ईअं कराची सिंध आहे। कराची खे टोड़ण वारो बयान फौरी तौर वापसि वरितो वञे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी नायब सदर सतार रिंद, मरकज़ी अॻवान नूर नबी पली जो एडवोकेट आसिफ़ खोसो ऐं इक़बाल जरवार पंहिंजे बयान में चयो आहे त कराचीअ जे मकानी खातनि समेत मुख़्तलिफ़ सरकारी ऐं गैर सरकारी नौकरियुनि में सिंधियुनि जी भर्ती ते मुकमिल पाबंदी लागू करण जी साज़िश कई पई वञे। 28वीं आइनी तरमीम उन साज़िश जी कड़ी आहे। 28वीं तरमीम सिंध खे टुकड़ा करण लाइ आंदी पई वञे। 26वीं ऐं 27वीं तरमीम जी 28वीं तरमीम जी बि पीपल्स पार्टी हामी आहे। पीपल्स पार्टी इक़्तिदार लाइ सिंध जो सौदो कयो आहे। इम्कानी 28वीं तरमीम खे सिंध जो अवाम क़बूल न कंदो। सिंध खे टुकड़ा करणु, NFC मां सूबनि जो हिसो घटाइण, सूबनि जी बजेट तालीम ऐं सिहत बदिरां दिफ़ा ते ख़र्च करण लाइ 28वीं तरमीम आंदी पई वञे। अॻवाननि चयो त मुल्क ठाहिण खां वठी अॼु ॾींहं ताईं मुल्क जे कंहिं बि आइन खे को बि मैंडेट कोन्हे। अहिड़ी सूरतहाल में हुकूमती नुमाइंदनि तरफ़ां इम्कानी 28वीं आइनी तरमीम जी ॻाल्हि ॾाढी जबर आहे। अॻवाननि वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्शन मंशूर में रोटी, कपिड़ा ऐं मकान जो नारो ॾिनो। इक़्तिदार में अची 2 शयूं अवाम खां फुरे छॾियूं। सिंध जो ज़मीनूं ऐं दरिया विकिरो करण खां पोइ हाणे पीपल्स पार्टी सिंध जी वहदत ते वार करे रही आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई चयो आहे त सिंध हज़ारे सालनि जी तारीख़ रखंदड़ धरती आहे। सिंध जी सुञाणप सॼी दुनिया में मौजूदु आहे। सिंध हिकु आहे ऐं हिकु रहंदी। सिंध जी वहदत, सुञाणप ऐं तारीख़ी हैसियत ख़िलाफ़ कंहिं बि साज़िश खे हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। हुन चयो त सिंध सूफ़ियुनि, शहीदनि ऐं सियासी जदोजहद कंदड़नि जी धरती आहे। सिंध लाइ कामरेड हैदरबख्श जतोई जीए सिंध जो नारो हणी तारीख़ी नज़म लिखियो। कामरेड हैदरबख्श जतोई जी ॾसियल राह ते हलंदे असां किरोड़े माण्हू सिंध जी मुकमिल हिफ़ाज़त कंदासीं। हुन चयो त सिंध जी बका ऐं सालिमियत लाइ सिंध वासियुनि हर दौर में क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं हाणे बि कंहिं बि क़िस्म जी नाइंसाफ़ी या साज़िश खे कामयाबु थियणु न ॾींदासीं।
कामरेड हैदर जतोई वधीक चयो त मौजूदा हालतुनि में गवर्नर सिंध जो किरदारु इंतिहाई तकरारी बणिजी चुको आहे, जंहिंजे करे सूबे अंदरि बेचैनी वधे पई। हुन मुतालबो कयो त वफ़ाक़ फौरी तौरु नोटिस वठी गवर्नर खे हटाए त जीअं सूबे में सियासी इस्तेहकाम बहाल थी सघे ऐं अवाम में पैदा थियल ख़दशा बि ख़तमु कया वञनि। MQM जा समूरा धड़ा ऐं टोला हिक ई सोच ऐं एजेंडा ते कमु करे रहिया आहिनि, पर खेनि जीअं माज़ी में नाकामी जो मुंहुं ॾिसणो पियो, ईअं हाणे बि खेनि सिंध जो अवाम नाकाम कंदो। कराची सिंधियुनि जे रूह में समायल आहे। जेसिताईं हिकु बि सिंधी ज़िंदा आहे तेसिताईं सिंध जे हदनि सां को बि छेड़छाड़ नथो करे सघे। हुन चयो त सिंध ख़िलाफ़ु थींदड़ साज़िशी इस्लामाबाद खां शुरू थी आहे। MQM ऐं गवर्नर हाउस में वेठल माण्हू उन्हनि जा मोहरा आहिनि, पर हिननि खे विसारणु न घुरिजे त सिंध 7 करोड़ इंसान जी धरती आहे। सिंध जा माण्हू पंहिंजी धरतीअ जे दिफ़ा लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहिनि। हुन यादि ॾियारियो त माज़ी में बि जॾहिं बि सिंध ख़िलाफ़ु को मनसूबो साम्हूं आयो आहे त सिंध वासियुनि सियासी जदोजहद, पुरअमन एहतिजाजनि ऐं अवामी तहरीकनि ज़रिए उन्हनि साज़िशुनि खे शिकस्त ॾिनी आहे। कामरेड समर हैदर जतोई चयो त सिंध असांजी माउ आहे, असीं सिंध जी मुकमिल तौरु हिफ़ाज़त कंदासीं। सियासी समाजी तौरु इंतिहाई मुतहरिक रहंदड़ ज़ुबैदा गांगरो डॉक्टरनि जी मुबैना ग़फ़लत जे करे फ़ौत थी वई। ज़ुबैदा गांगरो खे पिते जी पथरीअ जे ऑपरेशन लाइ सखर जी अस्पताल नियो वियो हो, जिते हू लाॾाणो करे वई। ज़ुबैदा गांगरो पंहिंजे वालिद साहिब मोहम्मद हाशिम गांगरे जे सॾ में सॾु ॾींदे मेहरापुर में कॉलेज खोलण वारी जदोजहद में एहतिजाजी जलूसनि में अॻियां रही। भुटे जे जमहूरी दौर में थींदड़ एहतिजाज जे नतीजे में खेसि गिरफ़्तार करे नारा जेल मोकिलियो वियो हो, जिते हू 3 महीननि ताईं क़ैदियाणी रही। आज़ादु थियण खां पोइ बि अरड़ी निकिती। हुन सिंध जे इनक़लाबी दोस्तनि कामरेड जाम साकी, नज़ीर अब्बासी ऐं ॿियनि जे साथ में रही मुतहरिक किरदारु अदा कयो। सियासी समाजी धुरियुनि पारां ज़ुबैदा गांगरो जे फ़ौत थियण वारे वाक़े जी जांच कराइण जो मुतालबो कंदे डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण जदीद सिंधी साफ़ जे बानी साईं इमदाद ओढो ऐं समूरे सथ पारां हमीदा गांगरो ऐं सॼे ख़ानदान सां ॾुख जो इज़हार कयो वियो। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ जस्कम पारां लाड़काणे में सफ़ाई न थियण ख़िलाफ़ु एहतिजाज कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी बशीर जतोई, अमानुल्ला पंवर, आफ़ताब मीराणी, लतीफ़ कोरी, जावेद सुमरो, फराज़ मीराणी, वज़ीर अली सुमरो, आमिर ख्वावड़ ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त मेयर लाड़काणो ऐं टाउन चेयरमैन जी मिली भगत सां शहर गंदगी जे फर चढ़ी वियो आहे। शहर जी सफ़ाई नथी कराई वञे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते शहर जी सफ़ाई कराई वञे। मोरे में कैनालनि ख़िलाफ़ु लॻंदड़ धरणे मां पुलिस 83 क़ौमी कारकुननि खे पकिड़े दहशतगर्दी जा कलम लॻाए नौशहर जेल हवाले करे छॾियो हो। 17 मासूम निगरनि खे पिणु मोरे थाणे ते रखियो वियो। काल्ह 1 साल मुकमिल थियण ते अदालत 83 ॼणनि खे बेक़सूर करार ॾींदे केस ख़तमु करे सभिनी खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो। सिंधियन नेशनल कांग्रेस पारां सूबेदेरे खे लाइब्रेरी ॾियारण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई वई। बुख हड़ताली कैंप में शागिर्द पिणु शरीक रहिया। सूबेदेरे में लाइब्रेरी ठाहिण लाइ तालका प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल कई वई, जंहिंजी अॻुवाणी कोसेन हैदर लाड़क, मनान सामटियो, काशिफ़ भागत, माजिद सामटियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते बुख हड़ताल ते वेठल शागिर्दनि चयो त असां मुसलसल 4 महीननि खां एहतिजाज करे रहिया आहियूं। हिन वक़्त ताईं कंहिं बि असांजो मुतालबो न मञियो आहे, जंहिं करे हाणे असां तेसिताईं बुख हड़ताल जारी रखंदासीं जेसिताईं असांजो मुतालबो पूरो न थींदो। हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त शहर ऐं भरपासे जा हज़ारे शागिर्द लाइब्रेरी न हुजण करे सही तालीम हासिल नथा करे सघनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते लाइब्रेरी तामीर कई वञे त जीअं इल्मु पिराए सघूं।
नसीराबाद में बदअमनी रहवासियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। इंतिज़ामिया पारां बदअमनी ख़िलाफ़ के बि क़दम न पिया खयां वञनि, जंहिंजे करे रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। नसीराबाद शहरी इतिहाद बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जो ऐलान करे छॾियो आहे। शहरी इतिहाद जे सॾ ते अॼु शाह लतीफ़ पब्लिक पार्क खां एहतिजाजी रैली कढी थाणे जे गेट अॻियां धरणो हंयो वेंदो। इन सिलसिले में शहरी इतिहाद पारां गॾिजाणी पिणु कोठाई वई हुई, जंहिंमें सियासी समाजी अॻुवान ऐं शहरी वॾे अंग में शरीक थिया। उन मौक़े ते अॻुवान चयो त बदअमनी ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे, जंहिं ते ज़ाब्ते लाइ पुलिस के बि क़दम न पई खणे। हुननि ऐलान कयो त बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। लाड़काणे भरिसां नुहाणी फाटक वटि गोलियूं हणी क़तल कयल नौजवान अहमद ख़ान जलबाणी जो लाश रतोदेरो नवदेरो रोड ते रखी धरणो हंयो वियो। धरणे जे करे ट्रैफ़िक मुअतल थी वई। मक़तूल जे वारसनि दाहियो त लाशारी बिरादरी जा माण्हू अहमद खे भैंस कॉलोनी में घरां सॾे वठी विया, जिन खेसि क़तल करे लाश बकापुर थाणे जी हद नुहाणी फाटक वटि उछलाए छॾियो। हुननि चयो त क़ातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। बदीन में अवामी राज तहरीक बदीन पारां सिंध जे गवर्नर जे बयान ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो वियो। वकील नूर नबी सुमरो, सरवर लाखो ऐं सदाम सुमरो जी अॻुवाणी में कारकुननि ऐं शहरियुनि बदीन प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि हथनि में बैनर खणी गो गवर्नर गो जा नारा हंया। अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध खे विरहाइण वारी कंहिं बि साज़िश खे हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। अहिड़नि बयाननि सां सूबे जी वहदत खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिश कई पई वञे। हुननि वधीक चयो त सिंध हिकु तारीख़ी ऐं सक़ाफ़ती वहदत आहे, जंहिंखे टोड़ण जी ॻाल्हि सिंध जे माण्हुनि जी दिलि आज़ारी बराबरि आहे। अॻुवाननि मुतालबो कयो त गवर्नर जे बयान जो नोटिस वठी सिंध जी अवाम में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। मुज़ाहिरे जे अॻुवाननि ख़बरदार कयो त जेकॾहिं अहिड़ा बयान वापसि न वरिता विया त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। दादो में ॻोठ ईसा बबर जे रहवासियुनि फारूक बबर, अब्दुर्रहमान बबर ऐं उमर बबर जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त ॻोठ ईसा बबर अंग्रेज़नि जे दौर जो क़दीमी ॻोठ आहे, जिते असांजे 7 नसलनि खां रिहाइश आहे। गुज़िरियल साल खां हिकु 62 रिटायर फ़ौजी ग़ुलाम अब्बास जोयो, संदसि न्याणियो पुलिस एहलकार अब्दुल लतीफ़ जोयो, मुमताज़ ऐं मंसूर हथियारनि जे ज़ोर ते असांखे ॻोठ ख़ाली करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां वटि ॻोठ जो क़दीमी नक्शो बि मौजूदु आहे। असांजे घरनि जूं रजिस्ट्रियूं बि मौजूदु आहिनि। हुननि बिना जवाज़ असां ॻोठाणनि मथां केस दाख़िल कराया आहिनि। अदालतनि कूड़ा केस ख़ारिज करे छॾिया आहिनि। ॻोठ में सरकारी घटी बि मंज़ूर थी आहे, जंहिंखे मुख़ालिफ़ ठहण न पिया ॾियनि। असांखे मारण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। मथे माण्हुनि मां असांजी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। असां जीअण चाहियूं था, असांजो जीअण जंजाल कयो वियो आहे। 62 अची धमकियूं ॾेई रहिया आहिनि त मस्जिद ढाहे छॾींदासीं। उन मौक़े ते अॻुवाननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। पुलिस खाते में 1 साल अॻु SPD 1 जी टेस्ट पास कंदड़ उमेदवारनि पारां ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी ग़ुलाम जीलानी, नासिर चांडियो, मीर सदाम ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त असां लिखित वारी टेस्ट, ज़ुबानी टेस्ट ऐं रनिंग टेस्ट पास कई आहे, पोइ बि असांखे ऑफर आर्डर नथा ॾिना वञनि, जेको असां सां ज़ुल्म आहे। एहतिजाज कंदड़ नौजवाननि चयो त अञा देरि कई वई त असां मां केतिरनि ई उमेदवारनि जूं उमिरियूं वधी वेंदियूं। हुननि मुतालबो कयो त असांखे जल्द ऑफर आर्डर ॾेई परेशानियुनि खां बचायो वञे। मसू भुरगड़ी खां क़ौमी शाहराह छलगरी स्टॉप ताईं लॻभॻि 3 किलोमीटर अहम रोड गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां मरमत न थियण सबबि मुकमिल तौरु ज़बून हाल बणिजी वियो आहे। रोड हंधा हंधा उखड़ी वियो आहे, जिते वॾा खॾा पइजी विया आहिनि, जंहिं करे सफ़र करणु इंतिहाई ख़तरे खां ख़ाली नाहे रहियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त बार लाॻापियल खातनि खे शिकायतूं कयूं आहिनि, पर को बि अमली क़दम नाहे खंयो वियो। रोड जी
ख़राब हालत सबबि केतिरा ई नंढा वॾा हादसा मामूल बणियल आहिनि, जॾहिं त एमरजेंसी हालतुनि में मरीज़नि खे इस्पताल मुंतक़िल करण बि ॾुखियो थी पियो आहे। रहवासियुनि मजबूरी तहत पंहिंजी मददपाण हेठि रोड भरिसां कची ज़मीन में मुतबादिल रस्तो इख़्तियार करे वरितो आहे, जेको बरसाति पवण सां मुकमल तौर ते ख़तमु थी वञे थो। केतिरनि ई ॻोठनि खे पाण में मिलाईंदड़ हीअ अहम रोड न ठहण जे करे वापार, तालीमी, रोज़गार सां लाॻापियल सरगर्मियूं बि मुतासिर थी रहियूं आहिनि। इलाइक़े वासियुनि पारां मुतालबो कयो वियो आहे त फौरी तौर ते फंड जारी करे रोड जी नएं सिर तइमीर कराई वञे। उन्हनि जो चवणु आहे त जेकॾहिं जल्द मसइलो हल न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। रहवासियुनि वधीक चयो त तरक़ियाती मनसूबनि जा दावेदार ज़मीनी हक़ीक़तनि जो जाइज़ो वठनि, छो त बुनियादी सहूलियतुनि जी खोट इलाइक़े वासियुनि सां नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते रोड तइमीर कराए ॾिनो वञे त जीअं परेशानियुनि खां बची सघूं। सरहाड़ी में बदअमनी बरक़रार आहे। सरहाड़ी में दुकाननि जा ताला टोड़े हिक ई राति में 4 दुकाननि जी चोरी कई वई। सरहाड़ी वेझो गुलमंद लिगारी स्टॉप ते नामालूम चोर सेठ इब्राहिम शेख जी दुकान जी छित टोड़े अटो, गिह ऐं ॿियो क़ीमती सामान खणी फ़रार थी विया, जॾहिं त ॿियनि दुकाननि मां पिणु चोरियूं कयूं वियूं। उन मौक़े ते मुतासिरनि जो चवणु आहे त फौरी तौर ते कार्रवाई कई वञे। जेकॾहिं कार्रवाई न कई वई त एहतिजाज जो सिलसिलो वधायो वेंदो। अॻवाननि जो वधीक चवणु हो त रोज़ जो मामूल बणियल चोरियुनि जे करे असीं परेशान आहियूं। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ख़ानपुर में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ख़ानपुर महर में संगावती तकरार तां मारिजी वियल असगर पिताफ़ी, बरकत पिताफ़ी, हुज़ूर बख़्श पिताफ़ी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वारसनि मोहम्मद यूसुफ पिताफ़ी, मंज़ूर अहमद पिताफ़ी, गुल हसन ऐं मोहम्मद सादिक पिताफ़ी ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ लूंडी टोड़े ऐं बिरादरी जे माण्हुनि सां संगावती तकरार हलंदड़ हो, जंहिं तां 2.5 महीना अॻु असगर, बरकत ऐं हुज़ूर बख़्श खे क़त्ल करे 3 ॼणनि खे ज़ख़्मी कयो वियो। असांजा माण्हू मसइलनि खे हल करण लाइ लाहौर खां शाहनवाज़ पिताफ़ी वारनि वटि मेड़ थी आया हुआ, जिते जवाबदारनि खे क़त्ल कयो, जॾहिं त 3 मक़तूल जो केस शाहनवाज़ पिताफ़ी, अली मोहम्मद सिद्दीक़, फ़ैज़ मोहम्मद ऐं निहाल समेत 8 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल थियल आहे। पुलिस रुॻो 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे, वधीक ॿियनि मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। मुज़ाहिरनि जो चवणु त पूरे वाक़े जो मास्टर माइंड अली मोहम्मद आहे, जंहिं असांजा माण्हू माराया आहिनि। पुलिस रुॻो नाले मात्र कार्रवाई करे असांखे आसरा ॾेई रही आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त फौरी तौर ते 3 मक़तूलनि जा कातिल गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। नुसरत डिवीज़न नवाबशाह मां निकिरंदड़ झेमियल शाह खे ॻोठाली हैदर खोसो वटां अचानक 3 फुट घारो पइजी वियो, जंहिंजे करे केतिरनि ई एकड़नि ते बीठल तयारु थियल कणक ऐं बसरनि जो फसल पाणी हेठि अची वियो, जंहिंजे करे आबादगारनि खे नुक़सानु पहुतो। आबादगारनि चयो त हद खां वधीक पाणी छोड़ सबबि शाह खे घारो लॻियो आहे। लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। नाअहल आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे नुक़सान जो अज़ालो कयो वञे। ग़ुलामुल्लाह भरिसां प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बून बणियल। बरोसर कॉलोनी ॻोठ अहमद ख़ान कान्हे जे ॻोठाणनि ऐं शागिर्दनि पारां एहतिजाज करे इमारत नएं सिर तइमीर कराइण जो मुतालबो कयो वियो। उन मौक़े ते ग़ुलाम मोहम्मद कान्हे, दिलबर, आसिफ़ ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त असांजे ॻोठ में 1000 खां वधीक घर ऐं 500 खां वधीक छोकिरा ऐं छोकिरियूं आहिनि, पर गुज़िरियल 10 सालनि खां ॻोठ जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बून हाल हुअण सबबि मासूम ॿारनि जी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। स्कूल ते मुक़ररु 2 ॻोठाणनि उस्तादनि खे पिणु ॿिए हंधि ट्रांसफ़र कयो वियो आहे। हुननि वधीक चयो त स्कूली इमारत जी ज़बून हाली जो तालका एजुकेशन ऑफिसर मिरपुर साकरो ऐं DC ठठो खे केतिरा ई भेरा दाहियो आहे, पर केर बि तारुक वठण लाइ तयारु न आहे। 10 सालनि खां स्कूल बि बंदि हुअण जे करे 500 खां वधीक ॿारड़ा तालीम खां महरूम थी विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते नएं सिर इमारत ठाराए ॾिनी वञे ऐं उन सां गॾोगॾु उस्तादनि खे मुक़ररु कयो वञे।
खैरपुर में IBA पास 6हें राउंड जे उस्तादनि खे पघारूं न मिलण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त 8 महीननि खां पघारूं न मिलण जे करे असीं फ़ाक़ा कशी जो शिकार आहियूं। स्कूलनि में वञी ॿारनि खे पढ़ायूं पिया पर घरनि में फ़ाक़नि वारी सूरत आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते नोटिस वरितो वञे। GA सिंध क़ौमी मुहाज़ जे चेयरमैन सनान ख़ान कुरैशी चयो आहे त कराची सिंध जी दिलि ऐं तख़्त गाह आहे जंहिंखे अलॻि करण जो को बि मनसूबो कामयाबु थियणु न ॾींदासीं। सिंध जी वहदानत ख़िलाफ़ थींदड़ हर मनसूबे ख़िलाफ़ भरपूर मज़ाहमत कई वेंदी। खेपरे में पार्टी जे मरकज़ी इतलात सेक्रेटरी आज़ाद कुंभर सां भाउ जे लाॾाणे ते ताज़िए जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त जॾहिं बि PP इक़्तिदार में रही आहे त हुनखे वोटर यादि नाहिनि हूंदा। पीपल्स पार्टी जे इक़्तिदार में सियासी कारकुननि जूं गिरफ़्तारियूं थियूं ऐं केतिरनि ई कारकुननि जा लाश मिलिया। सिंध जे वसीलनि ऐं ज़मीननि ते कब्ज़ा करे बेरिया हटाउनि जहिड़ा मनसूबा जोड़िया विया आहिनि जिन खे असीं रद्द कयूं था। ठरी मीरवा में ॻोठ आलीशेर दस्तीअ जे रहवासियुनि औरतुनि ऐं मर्दनि ॾोहारियुनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते नवाज़ दस्ती कमर अब्बास ऐं ॿियनि दाहींदे चयो त ॻोठ में ॾोहारी टोलियुनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग कयो वञे थो। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते ॾोहारियुनि ख़िलाफ़ क़दम खयां वञनि। लाड़काने अस्पताल में वेमल दाख़िल 7 ॿारनि जी अमड़ फौत वारसनि जो डॉक्टरनि ख़िलाफ़ एहतिजाज। शेख ज़ैद उर्ताणी अस्पताल में दाख़िल ॻोठ मकलाणी वासणी इख़्तियार चोलियाणी फौत थी वई जंहिं ते वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध तरक़ी पसंद पार्टी बाडह पारां कामरान टेसोरी जे सिंध विरहाइण बाबति ॾिनल बयान ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। SDP अॻुवान असगर नूनारी आलम बिरोही ऐं मोलाबश फिलपोटे जी अॻुवाणी में निकितल रैली में पार्टी कारकुननि मुनवर नूनारी मोहम्मद सफ़र मुगैरी जान मोहम्मद मुगैरी सराई सोडल सोलंगी फिदा मुगैरी कासिम चना ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवान चयो त कामरान टेसोरी खे फ़ौरी तौरु हटायो वञे। जेकॾहिं कामरान टेसोरी खे न हटायो वियो त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। उहा तेसिताईं जारी रहंदी जेसिताईं गवर्नर खे न हटायो वेंदो। जामशोरे शहर जी ग़रीबाबाद कॉलोनी में मेहन जे वापारी अली रज़ा बब्बर जे घर ते जामशोरे पुलिस गॾियल कार्रवाई कंदे घर अंदरि भितियूं टिपी दाख़िल थी घर भातियुनि औरतुनि ऐं मासूम ॿारनि खे निंड मां उथारे तशदुद जो निशानो बणायो। हिकु नौजवान दुकानदार शाहनवाज़ बब्बर जी पुछा करण बाद मैट्रिक जे शागिर्द अली ख़ान बब्बर खे खंभे खणी वई जंहिं ख़िलाफ़ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो। नौशहरो फ़िरोज़ इंतिज़ामिया जी नाअहली सबबि गंदे पाणी ऐं गंदगी जे वर चढ़ी वियो। शहरियुनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। शहरियुनि शेरमंद कुंभर ग़ुलाम रसूल छिजड़ो माजिद अली चना ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी। उन मौक़े ते हुननि चयो त चेयरमैन पाण खे ज़ियालंजार जो माण्हू सॾाए हर महीने किरोड़ें रुपयनि जी बजट खाई वञे थो। PP चेयरमैन ऐं आला अमलदार नोटिस वठी चेयरमैन खे हटाए शहर मां सफ़ाई कराए परेशानियुनि खां बचाइनि। टंडे मोहम्मद ख़ान में बिजली ऐं सुई गैस जी लोड शेडिंग आवाम लाइ आज़ार बणिजी वई। आवाम परेशानियुनि जो शिकार। सहरी ऐं इफ़्तार जे वक़्तनि तोड़े राति जे पहरनि में बि कुझु कलाक गैस जी सप्लाई जारी रखी वरी बंदि कई वञे थी। रिध पचाव लाइ मुश्किलातूं आहिनि। रोज़ा रखंदड़ ऐं ड्यूटी ते वेंदड़ माण्हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। जीअं त अमीं ॼाणूं था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे असीं नॉन प्रोफेशनल बुनियादनि ते कुझु
साझावंद दोस्तनि जे माली सहकार सां हलाए रहिया आहियूं। असांखे हिन सफ़र में अव्हां जे माली ताउन जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो ऐं असां सां माली सहकार करियो। जेकॾहिं अव्हीं असां सां राब्तो करणु चाहियो था त पोइ असांजे प्रोग्रामनि जे बैनर ते लिखियल पते ऐं फ़ोन नंबर ते असां सां ज़रूरु राब्तो करियो। ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करणु न विसारिजो। इन ते पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।